घणनि सोशल मीडिया एप्स ते साइन इन करण खां पोइ यूज़र नेम ॾिनो वेंदो आहे जेको इन ऐप ते अव्हां जी आईडी या सुञाणप हूंदो आहे। इन सां ई अव्हां खे ॻोल्हे अव्हां सां राब्तो करे सघिजे थो, पर हिन वक़्त ताईं व्हाट्सएप ते ईअं न हो। व्हाट्सएप ते यूज़र नेम न आहे ऐं फोन नंबर ई अव्हां जी आईडी हूंदो आहे, पर केतिरा ई माण्हू पंहिंजो फोन नंबर हर कंहिंखे ॾियण खां लवाईंदा आहिनि। व्हाट्सएप ते चैट्स हुजनि या वॾा वॾा ग्रुप हुजनि, हर ग्रुप में अव्हां जो नंबर ज़ाहिर थींदो आहे ऐं अणलाॻापियल माण्हू बि अव्हां सां राब्तो कंदा आहिनि। इहो ई सबबु आहे जो हाणे व्हाट्सएप ते फोन नंबर बदिरां यूज़र नेम ॾेई सघिबो। यूज़र नेम ॾियण मां मुराद अव्हां जे व्हाट्सएप अकाउंट जी आईडी ॾियणु हूंदो, जंहिं सां बिना नंबर ॾियण या ज़ाहिर करण जे अव्हां राब्तो करे सघंदा। हिन फीचर ज़रिए अव्हां पंहिंजो फोन नंबर लिकाए सघंदा ऐं इहो फीचर हाणे तयारीअ जे मरहले में आहे। व्हाट्सएप जे हिक ताज़ी अपडेट में कंपनी पारां इहो फीचर ॾिनो वियो आहे जेको बीटा वर्जन में दस्तयाब आहे। यूज़र नेम जो फीचर आणण मां इहो ई मतिलबु वरितो पियो वञे त व्हाट्सएप हाणे पंहिंजे वापेदारनि जो अंग वधाइण चाहे थो, जो केतिरा ई माण्हू प्राइवेसी जे करे व्हाट्सएप इस्तेमाल न कंदा आहिनि ऐं ॿियनि यूज़र्स नेम वारनि एप्स खे तरजीह ॾींदा आहिनि। नई अपडेट खां पोइ अव्हां खे व्हाट्सएप में 3 डॉट वारे मेन्यू में वञी तस्वीर जे हेठां यूज़र नेम ॾियणो पवंदो। हिन वक़्त इन जाइ ते नंबर लिखियल हूंदो आहे ऐं जल्द अव्हां इन खे यूज़र नेम में तब्दील करे सघंदा। इहो ॼाणणु ज़रूरी आहे त इहो फीचर तयारीअ जे मरहले में आहे ऐं हिन जे सभिनी वापेदारनि लाइ जारी थियण खां अॻु इहो नथो चई सघिजे त व्हाट्सएप जो मक़सदु छा आहे।